तूं अच मूंसां। अदा हाणे वक़्तु अची वियो आहे त हाणे कॾहिं बि सिधा थी न सघंदा। मंसूर खान घुमाए वियो आहे। जंहिं तव्हांखे आज़ादु करायो त ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे। जो मंसूर खान खे मुंहुं लिकाइण जी जॻह बि न मिलंदी। वाह सां न खेॾो। छो त इहा दांगी पुलिस न। दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो मां इहा ॻाल्हि कई शाहनवाज़ खान कान अहिड़ी शैतानी कंदो जंहिंमें मंसूर खान ऐं रैज़न वारनि जी सिधी दुश्मनी थी वेंदी ऐं इहो ठाह रहिजी वेंदो अध में। दोस्तों असल में मसइलो ईअं हूंदो आहे जॾहिं रैज़न ककर वारा वठणु वेंदा आहिनि पंहिंजी सौट भेण खे त उते मंसूर खान जेको आहे कूंज खे वठी उन्हनि जे हवाले कंदो आहे ऐं इहा जेको आहे सॼी ख़बर मंसूर शाहनवाज़ खान खे आहे। उहो जुमो ॿुधाए ईंदो आहे त हू छोकिरी खे वठणु वेंदा। अहिड़े हिसाब सां शाहनवाज़ खान पोयों पुलिस मोकिले छॾींदो आहे ऐं ठारे खे ऐं जेको आहे मिठल खे पुलिस खणी वेंदी आहे ऐं होॾां वरी जॾहिं मोटंदा आहिनि रैज़न ऐं ककर वारा घर त पोइ हूंदा ई कोन्हनि हुननि खे पुलिस खणी वेंदी आहे। उहे ईअं सोचींदा आहिनि इहो कमु मंसूर खान कयो आहे ऐं असांजा माण्हू मंसूर खान बदिराया आहिनि। होॾो जेको आहे इहा पुलिस छा कंदी आहे सोढल ऐं आलम खे छॾे ॾींदी आहे उतां थापो हणंदी आहे जंहिं टाइम ऐं हुननि खे खयूं वेंदी आहे जेका पहरा ॾेई रहिया हूंदा आहिनि ठारे वारा ऐं सोढल वारा घर हलिया वेंदा आहिनि पंहिंजा ऐं रैज़न वारनि खे ख़बर पवंदी आहे त इहो मंसूर खान जो कमु आहे। सोढल वारनि खे इन आज़ादु करायो आहे ऐं असांजे मुंहं ते दांगी इन मले हाणे इन खे कोन छॾींदासीं। ॿई सोट अहद कंदा आहिनि। होॾो वरी जॾहिं सोढल वारा घर वञी पुॼंदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि त पुलिस असांखे छॾायो अहिड़े हिसाब सां ऐं हुननि खे पकिड़े वई ऐं हिक ॿिए ते बहस कंदा आहिनि। पोइ सोढल चवंदो आहे त जेको आहे ज़िंदगी मौत हाणे ईअं न आहे जो उन्हनि जे हथ में असांखे मारनि। होॾो वरी इहो अली खान चवंदो आहे कुझु अकुल बि धार ऐं पाण खे सम्झ।